यारी थिए थी पा फटाकू था ॿारूं, होली थिए थी पा रंग था लॻायूं, चेटीचंड पर्व ते पुठियां छो? संस्कृति सिंधी कान्हे, ॿोली सिंधी कान्हे, जेको पंहिंजे झूलेलाल जे बारे में कान ॼाणे उहो सिंधी संस्कृति ऐं सभ्यता जे बारे में छा ॼाणींदो? कि चेटीचंड पर्व सिंधी परिवार जे हर सदस्य लाइ, के हिकु उमिरि लाइ कान्हे, सभी लाइ। राम राम साईं, राम राम, जय झूलेलाल साईं। अॼु तव्हां सभिनि भाउरनि खां जेको मिलण जो अवसर मिलियो आहे उनजो मूल आहे प्रोग्राम चेटीचंड पर्व। सभई चयो आयो लाल झूलेलाल। कहिड़ा सुहिणा सुहिणा सुठा सुठा पंहिंजा लोक गीत ॿुधण लाइ मिलंदा आहिनि ऐं हिकु पंहिंजो पाण में हिकु अद्भुत आनंद हूंदो आहे। ऐं हिन में जेको माहौल हूंदो आहे न, अली अहिड़ो सुहिणो हूंदो आहे कि सभिनि पंहिंजे भाउरनि खां गॾिजण जो मौक़ो मिलंदो आहे। लेकिन छा ई सही आहे? न, मटिजे न पई वञे ॻाल्हियूं। पहिरीं जेकी ॻाल्हि हूंदी हुई उहा हाणे कान्हे। छो? जेकी अॼु वीडियो मां ठाहियां पियो उहो ख़ासि करे सिंधी समाज जे युवाउनि लाइ, कि पंहिंजे जेके सिंधी समाज जा प्रोग्राम थींदा आहिनि, पाण कहिड़ा वधीक प्रोग्राम कंदा आहियूं? कुझु बि कान्हे। साल में इहे ई 2-4 अहिड़ा पर्व मल्हाईंदा आहियूं जंहिंमें पाण सभु गॾिजी थियूं ऐं हिक ॿिए जी ॻाल्हि खे सम्झूं, मिलूं, सुठो लॻंदो आहे। पर अॼुकल्ह इहे जेका कम थिया आहिनि बसि शादी विहांउ जा रहिजी विया आहिनि। चेटीचंड पर्व जी जेकी मूल अवस्था आहे उन खां पाली परियां थी आहे। पर हिक ॿिए खे सुञाणूं कान था। पैसे वारो पैसे वारे खे पोइ सुञाणे, ग़रीब जो त केरु पुछण वारो कान्हे। छो? सभिनि खां पहिरीं तो सिंधी आहे। सिंधी त केर बि हुजे, पंहिंजो भाउ आहे। जेको सिंधी तो ॿोली ॿोले उहो पंहिंजो भाउ आहे। न, ॻाल्हि आई युवाउनि जी। चेटीचंड पर्व अली धूमधाम सां मल्हाइण जो जेको पाण लेख लिखंदा आहियूं, वॾी वॾी ॻाल्हियूं कंदा आहियूं, धीरे धीरे हिन में अगरि ॾिसिजे त युवाउनि जी दिलचस्पी अली घटि पई थिए। मतिलबु जंहिं शहरनि में पुराणी पंचायतूं आहिनि, हुन सां जुड़ियल संगठन आहिनि, हुन कम खे बसि करनि पिया कि जेका असांजा वॾा कया आहिनि पिया, अॼुकल्ह उहे ई करनि पिया। ऐं हुन पंचायत जा लॻभॻि जेका पदाधिकारी सदस्य आहिनि उहे सभु हाणे ईअं मञी हलो कि सभु 40 साल खां मथे जा। सोचण वारी ॻाल्हि आहे कि जेकी अॼुकल्ह जी नंढी पीढ़ी आहे, नंढा ॿार आहिनि, उनजो ध्यानु हिन तरफ़ छो कान्हे? ईंदा आहिनि चेटीचंड जे पर्व में, ईंदा आहिनि, पर ईअं ईंदा आहिनि जीअं कि पणी ठणी करे कि कुझु मतिलबु ई कान्हे कि के मेले उत्सव में अची विया आहिनि जेको बसि ख़ाली इंजॉय करणो आहे। छो? पंहिंजो कान्हे ई मेलो, पंहिंजो पर्व कान्हे। यारी थिए थी पा फटाकू था ॿारूं, होली थिए थी पा रंग था लॻायूं, चेटीचंड पर्व ते पुठियां छो? अॼु जिते वञिजे हर समाज में हिकु पंहिंजो पंहिंजो कोई त्योहार आहे। पंहिंजा ॾिणा छुणा ॾींहं आहिनि, सॼो ॾींहुं पाण बिजनेस में लॻिया पिया हूंदा आहियूं, हिक ॿिए लाइ कोई समय पाबंद आहे कान्हे। त हीअ ई त मौक़ो आहे कि पाण हिक ॿिए खां गॾिजूं। ॿारनि जी ॻाल्हि वरी, ॿार छो कनि था ध्यानु ॾियनि? अगरि अॼु चेटीचंड जा किथे प्रोग्राम थियनि पिया न, त हुन में ईअं मञी हलो कि 80% त हुन में ख़ाली ॿिया आहिनि। संस्कृति सिंधी कान्हे, ॿोली सिंधी कान्हे, कराइण वारनि खे करण वारनि खे सभु कोसो परियां। छो? पंहिंजो सिंधी समाज पंहिंजी सिंधी संस्कृति खे छो थो विञाए? इन सिंधी संस्कृति के बचाइण लाइ ही ज़रूरी आहे कि जेकी नंढी घटि
उमिरि जी जेकी पीढ़ी आहे न उहा छॾे मोबाइलनि खे। मोबाइल त पोइ बि कमु कंदासीं, ॾिसेंदासीं। ही फेसबुक व्हाट्सअप ते जेका पा दिमाग़ ख़राबु कयो आहे न। इंस्टाग्राम ते पाईंदासीं फोटो झूलेलाल जे फोटो सां गॾु। छो? झूलेलाल खे ॼाणी? झूलेलाल जे बारे में छा कुझु ॼाणी तूं? कान थो ॼाणे। झूलेलाल भॻवान जो जनम किथे थियो, झूलेलाल भॻवान छा चयो, कुझु कान थो सुञाणे। उहो छा झूलेलाल जे बारे में ॼाणे ने? जेको पंहिंजो झूलेलाल जे बारे में कान ॼाणे, उहो सिंधी संस्कृति ऐं सभ्यता जे बारे में छा ॼाणींदो? इन करे ज़रूरी आहे कि पाण अहिड़े पर्वनि में बढ़ी चढ़ी करे पंहिंजे परिवार सहित भागीदारी करूं ऐं मौक़ो न छॾूं। अगरि सेवा जो मौक़ो मिले त कि भंडारो खाराइणो आहे, ही कमु करिणो आहे, हू कमु करिणो आहे, न कंहिंखे बि न। ही न कि उहो मुंहिंजो कमु कान्हे, उहो त जेकी पंचायत आहे बसि उहा ई कंदी, न, मूंखे बि करिणो आहे, छो कि उहो पर्व मुंहिंजो आहे। अगरि अॼु असीं ध्यानु कान ॾींदासीं त ईअं न थिए कि कॾहिं झूलेलाल जो प्रोग्राम लाइ असांखे ॿाहिरि जा माण्हू घुराइणा पइनि। ख़ाली नालो थिए कि हा असीं सिंधी आहियूं। सिंधियत त विञाइजे पई, ॿोली भाषा जो ख़बर कान्हे, पोइ कीअं सिंधी बचे नी? इन करे ज़रूरी आहे कि पाण पंहिंजी सिंधियत खे यादि रखूं। अॼु सभु विसरी चुकिया आहियूं। पाण पंहिंजो पहनावो मटे छॾियो, पंहिंजो खाइण पीअण मटे छॾियो, हाणे ॿोली बि छॾे लाहींदासीं। हीअ ई त बची आहे। हिन खे अगरि पाण छॾींदासीं त सभु कीअं रहंदो? इन करे चेटीचंड जेको मल्हायूं था न, मुबारक आहे, पर हिन चेटीचंड खे गॾिजी करे जोश सां मल्हाइणो आहे। अहिड़ो जोश ॾेखारिणो आहे दुनिया में कि सोचनि कि अॼु ताणी हिन खां पहिरीं कॾहिं चेटीचंड थियो ई कान। पाण कहिड़े बि शहर में था रहियूं, पर पंहिंजो चेटीचंड जोश ऐं उत्साह सां मल्हाइणो आहे। इन करे सभी असीं भॻवान झूलेलाल जे अॻियां इहा ई प्रार्थना था करूं कि तुंहिंजो नालो जीअं तूं अमर आहीं, तुंहिंजो नालो अमर रहंदो, असीं तोखे कान विसरंदासीं। तोसां ई असांजी संस्कृति जुड़ियल आहे, तोसां ई असांजो नालो जुड़ियल आहे। इन करे हे भॻवान झूलेलाल असां सभिनि खे सद्बुद्धि ॾे, शक्ति ॾे कि असीं अहिड़ा सुठा सुठा कम कंदा रहियूं, कॾहिं बि पुठियां न करूं। अगरि हिन कमनि लाइ असांखे तन मन धन सां सेवा थी करणी पए त पाण पुठियां कान हटणो। केरु पाण चए थो कि पाण ही कमु करिणो आहे ऐं उहा पंहिंजे समाज जे हित में आहे, समाज जी वॾियाई लाइ आहे कि पंहिंजो नालो थिए, त पाण हुन कम में पुठियां कान थियणो आहे। इन करे सभी जेतिरा बि पाण भाउर आहियूं हिन ॻाल्हि खे ध्यानु ॾियनि कि चेटीचंड पर्व सिंधी परिवार जे हर सदस्य लाइ आहे, के हिकु उमिरि लाइ कान्हे, सभी लाइ। त अॼु झूलेलाल भॻवान जे अॻियां प्रार्थना था करूं कि चेटीचंड पर्व अली धूमधाम सां मल्हाईंदासीं। सभई मिली करे चयो, आयो लाल झूलेलाल, आयो लाल झूलेलाल। मां किशोर स्वर्ण इसरानी सभिनि खे चेटीचंड पर्व जी हार्दिक शुभकामनाएं।